शंघाई तावन तंज़ीम जी सरबराही इजलास जो तैयारियों मुकम्मल दिलफरेब सजावट मुल्क के गादी वारे शहर की शान ऐं शौकत वधाए छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजलास की तैयारियों जो जायज़ो वठण लाइ जिन्ना कन्वेंशन सेंटर पहुची वियो। इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार कयो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान की मुकर्ररी सुप्रीम कोर्ट के 3 सीनियर जजिस में कई वेंदी। चीफ जस्टिस की मुकर्ररी 8 रुकनी पार्लिमानी कमेटी कंदी। वफ़ाक़ी आईनी अदालत चीफ जस्टिस समेत 70 मेंबरन ते ॿधल हूंदी। आईनी अदालत जो फ़ैसिलो किथे भी चैलेंज न कयो वेंदो। इम्कानी आईनी तरमीम लाइ हुकूमती मसवदे जा नुक़्ता साम्हूं अची विया। बिलावल भुट्टो ज़रदारी आईनी तरमीम लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मसवदो शेयर करे छॾियो। वफ़ाक़ी आईनी अदालत के क़याम की तजवीज़ शामिल। अदालत में समूरन सूबन के बराबर नुमाइंदगी हूंदी। जजिस के जरिए जजिस की मुकर्ररी वारो अमल तब्दील करने की तजवीज़। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जजिस की मुकर्ररी लाइ पार्लियामेंट अदलिया ऐं वकीलनि खे बराबर किरदार अदा करण ॾिनो वञे। गडर मसवदे अपोजिशन से गालियों करे रहा आहियूं। वफ़ाक़ी आईनी अदालत जो क़याम क़ाइद आज़म जो ख्वाब हो। शंघाई सहकार तंजीम के इजलास दौरान रावलपिंडी इस्लामाबाद में मेट्रो बस सर्विस बंद रखने जो फैसलो। इंतजामिया की हिदायतन ते सुभाणे 14 का 17 अक्टूबर तक मेट्रो बस सर्विस बंद होंदी। पाकिस्तान इस्लामाबाद में 15 और 16 अक्टूबर ते थींदड़ शंघाई सहकार तंजीम के इजलास की मेज़बानी करे रहियो आहे। परॾेही खाते जी तर्जुमान मुंतज़िरा बलोच जो चवणु आहे त इजलास में मेंबर मुल्कन चीन, रूस, बेलारूस, कज़किस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान और अज़रबैजान जा वज़ीर आज़म शिरकत कंदा। ईरान जो नायब सदर और भारती परॾेही वज़ीर भी शिरकत कंदा। कराची में 5 ॾींहनि लाइ कलम 144 लागू सिंध जे घरू खाते नोटिफिकेशन जारी कंदे ॼाणायो आहे त 13 खां 17 अक्टूबर ताईं कराची में 5 खां वधीक माण्हुनि जी गॾु एहतजाज ते पाबंदी हूंदी। कराची शहर में जलसनि ऐं जुलूसनि ऐं रैलियुनि ते भी पाबंदी लागू कई वेंदी। पाकिस्तान सऊदी बितरफ़े सनत फोरम जो 7 इजलास पाक फौज के वफ़द की क़यादत लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अवैस दस्तगीर कई। CTS पारा रॉयल सऊदी डिफेंस फोर्स की महारत में वाध लाइ पाकिस्तान की हिमायत जो बचाव। ISPR मूजिब इजलास में CTS रॉयल डिफेंस फोर्सेस पाकिस्तान की हिमायत की तस्दीक कई। सऊदी वफ़द दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान की कामयाबियन के सारायो। पाकिस्तान की कुर्बानी ऐं अलाइक़ी अमन इस्तेकाम लाइ ख़िदमत जो एतिराफ़ कयो वियो। सुप्रीम कोर्ट आईनी तरमीम खिलाफ दरख्वास्त ॿुधणी लाइ 3 रुकनी बेंच छोड़े छॾी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी ईसा जी अॻवानी में बेंच 17 अक्टूबर ते ॿुधणी कंदी। आबिद ज़ुबैरी तजवीज़ कयल आईनी तरमीम खिलाफ आईनी दरख्वास्त दाख़िल कई हुई। जस्टिस नईम अख्तर अफ़गान और जस्टिस शाहिद बिलाल हसन बेंच में शामिल रजिस्ट्रार ऑफिस एडवोकेट आबिद ज़ुबैरी के नोटिस जारी करे छॾियो। पार्लियामेंट के खुसूसी कमेटी के इजलास में आईनी तरमीमन वारो मामलो निबरी न सकियो। आईनी तरमीम के मसवदे ते वधीक मुशावरत लाइ पार्लियामेंट के सब कमेटी कायम। पार्लियामेंट की खुसूसी कमेटी जो इजलास 17 अक्टूबर ते ॿीहर थींदो।
वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां MQM वफ़द जी मुलाक़ात। MQM आइनी तरमीम जी हिमायत लाइ मकानी इदारनि लाइ इख्तियार घुरी वरिता। MQM वफ़द में डॉक्टर फारूक सत्तार, अमीनुल हक, कामरान टेसूरी शामिल। मकानी इदारनि खे बाइख्तियार बणाइण बाबति MQM जे मसवदे खे तरमीम जो हिस्सो बणाइण जो मुतालबो। इसराइल जा गज़ा ते हमला जारी। इसराइली फोर्सेस जे हमलनि में वधीक 61 फ़लस्तीनी शहीद ऐं 321 ज़ख़्मी थी पिया। उत्तर गज़ा में जबालिया जे कैंप ते बमबारी, 22 फ़लस्तीनी शहीद। शाती ऐं दीर अल-बला में इसराइली हमलनि सबबि 35 फ़लस्तीनी शहीद। हैदराबाद में नीगर खूह में किरी फौत थी वियो। लतीफ़ाबाद नंबर 2 वारे इलाइक़े में 10 सालनि जो अब्दुल समद क्रिकेट रांदि खेॾण दौरान बाल ॻोल्हींदे खूह में किरी पियो। इतला ते रेस्क्यू टीम पहुची लाश हथ करे वरितो। घर भातियुनि में रोज राड़ो। अवामी तफ़रीह लाइ धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप तरफ़ां हैदराबाद में रचायल मेगा फैमिली फेस्टिवल राति देर ताईं जारी। माण्हुनि जी पीउ नामियारनि फनकारनि एंजल गज़ल, दानिश मंज़ूर, फौजिया सुमरो, खुशी बलोच, मार्बल ग्रुप, डॉक्टर आशिक राजपर ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा करे पिंडाल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। मज़ाया फनकारनि अलीगुल मलाई, सोराब सुमरो जी चर्चनि ऐं भोगन माण्हुनि खे खिलाए खीरो करे छॾियो। फज़ीलत बेगम ऐं पखी जे मज़ाया ॻाल्हियुनि ते बि माण्हुनि जा टेक। हैदराबाद वासियुनि फेस्टिवल खे बहितरीन तफ़रीह करार ॾेई छॾियो।